सफ़रनामा उमरकोट। ज़िंदगी जे तेज़ रफ़्तार गाॾी पंहिंजी मंज़िल अजल मुसम्मा ॾांहुं रवां आहे, जंहिंमें मुतालो, मुलाक़ातूं, फ़िक्री बैठकूं, सैर व तफ़रीहूं, हसीन यादूं ऐं फ़ितरी हुस्नाकियूं शामिल सफ़र आहिनि। पर हीउ पहिरियों सफ़र आहे जंहिंजी मंज़िल महदूद हुजण बावजूदु ग़ैर मालूम आहे, जेको इंसान लाइ दौरे क़दीम खां हिकु मामूं बणियल आहे। हीउ मामूं ई आहे जंहिंजो जवाब या हल ॻोल्हण लाइ फ़लसफ़ा, मज़ाहिब ऐं असातीर वजूद में आया आहिनि। हिकु तरफ़ इहे वजूद में ईंदड़ मकातिब 90% इंसाननि खे त मुतमइन करे सघिया आहिनि, मगर ॿिए तरफ़ 10% जीनियस ज़हन रखंदड़ इंसान इन्हनि सां इत्तेफ़ाक़ बजाए अदम इत्तेफ़ाक़ कंदा रहिया आहिनि, जंहिं कारण इन्हनि मंझि तनवुर ऐं भूकलमूनी पैदा थींदी रही आहे। बाज़ोक माण्हुनि लाइ ज़हन तोड़े बदन खे जामिद ऐं शांत रखणु ॿिन्ही घणो मुश्किल आहे। हू रमतो जोगी थी आम माण्हू जी दुनिया यानी खाइण, पीअण, कमाइण, आराम तलब करण, त्यागी जग ऐं जहान झागण घुरंदा आहिनि। हीअ सुरूर अंगेज़ छुड़वागी आहे जेका नेपाल जी वादी कपिलवस्तु जे राजा शुद्धोधना जे पुट सदारत गौतम बुद्ध खे पंहिंजी राजाई ऐं दाराशिकोह खे सल्तनत मुग़लिया जे महलाती रौनकनि ऐं पुरताईश ज़िंदगी बजाए सरमद काशानी खे पंहिंजो जोगी बणाइण ऐं क़त्ल थियण ते मजबूर करे थी। मूं वटि सदारत ऐं दाराशिकोह जी इहा नाइबी त बिल्कुलु मफ़क़ूद आहे ऐं न वरी हुजण जी सूरत में उनखे त्यागी तपस्या तलाशनि जी बटा खणां थो, पर बज़ में ख़ुदि रमतो जोगी थी रुलण ऐं हक़ीक़त जी मारिफत हासिल करण जो मुसाफ़िर ज़रूरु आहियां। इन सिलसिले में रुलंदो ई रहंदो आहियां। कुझु ॾींहं पहिरीं साईं लियाक़त दरस साहिब साईं अली अकबर रायमू साहिब खां फेसबुक जे तवसुस सां मुतारिफ़ थिया ऐं जल्द ई उस्ताद मोहतरम मोहम्मद सुल्तान नईमी साहिब जिन सां राबितो करे पंहिंजे शहर यानी डिगड़ी में कचहरी रखण जी ख़्वाहिश जो इज़हार कयऊं। उस्ताद साहिब डिगड़ी ऐं पाण टिनि ॼणनि बजाए जॻह उमरकोट ऐं असां यानी राकिम, माशूक़ ऐं सख़ी मोमन खे शामिल करण जी तजवीज़ ॾिनी, जंहिं ते इत्तफ़ाक़ बैदि 6-7 जनवरी बरोज़ आचर छंछर जो ॾींहुं मुक़ररु कयो वियो। अज़ीज़म, माशूक़, जानम, सख़ी ऐं मुंहिंजी ख़्वाहिश हुई त उमरकोट जे इल्म ऐं अदब सां वास्तो रखंदड़ कुझु माण्हुनि खां इस्तिफ़ादो करणु घुरिजंदो ऐं मुनक़िद थियल रस्मी निशस्त बजाए पाण टिनी ॼणनि जी ग़ैर रस्मी मजालिस थियणु खपंदी आहे। इन सिलसिले में हिकु ॾींहुं पहिरीं जुमे ते उमरकोट अचण जो तहिया कयो। जुमे ते आउं अरनियारो खां 3 बजे धारे उमरकोट पहुतुसि, जिथे प्यारे फयाज़ गर्मजोशी सां आदर भाव कयो। उमरकोट में उन्हनि चंद माण्हुनि मां हू हिकु आहे जिन सां कंहिं बि मौज़ू ते ॻाल्हाए मन जे मथाछिरे ते उथियल उमास घटाइण में पूर्णमासी राति वारो सुकून ताशे सघिजे थो। संदसि जॻह ते कलाक खनि ख़्यालनि जी ॾे वठि कई। इन दौरान साईं सख़ी मोहम्मद साहिब फ़ोन करे ॿुधायो त माशूक़ साहिब 4:45 वॻे टंडो लायार खां निकितो आहे, तव्हां हिन महिल ई मूं ॾे अचो। मूं खेनि अर्ज़ु कयो त हींअर आउं ऐं फयाज़ मालकोनिस जे आलाप ॼण करे खुमारजण जियां अंदर जो आलाप ओरे मतवाला आहियूं, जंहिंखे अध में छॾणु ओंझो पियो लॻे। अलबत्त इन शर्त ते छॾे सघिजे थो त शब बाशी लाइ फयाज़ जे आशियाने जो इंतिख़ाब कयो वञे, जेका फयाज़ जी पुण ख़्वाहिश हुई, जंहिं ते साईं हामी भरी। आउं हिन तारीख़ी शहर जे घटनि मां रुलंदो गोलीमार ग्राउंड वेझो अज़ीज़म सख़ी मोहम्मद साहिब जे आस्थाने आलिया ते 5:30 धारे अची पहुतुसि, जिथे तक़रीबन 7 बजे ताईं सिन्फ़ नाज़िक जी सुंदरता, थरी समाज में उन सां थींदड़ अन्याउ ऐं हुन जो मुस्तक़बिल ज़ेर बहस रहिया। जंहिंखां पोइ आउं ऐं साईं सख़ी अल्लाहवाला चौक वेझो मौजूदु कराची रेस्टोरेंट पहुतासीं, जिथे अज़ीज़म माशूक़ पहिरीं ई पहुची चुका हुआ। कुझु ई देरि में ग़ुलाम नबी राहिमू साहिब अची असांखे ज्वाइन कयो। इशाईअ बैदि ग़ुलाम नबी पंहिंजे घर हलियो वियो, जॾहिं त असां टेई मालकानी पेट्रोल पंप वेझो फयाज़ जी जॻह ॾांहुं निकितासीं। कलाक खनि गलियुनि में रोलण खां पोइ नेठि वञे पहुतासीं। फयाज़ हिकु भेरो ॿीहर असांखे खंद पेशानी सां मरहबा चयो। फयाज़ सां सख़ी ऐं माशूक़ पहिरियों भेरो पिए मिलिया, जॾहिं त मुंहिंजी उन सां पहिरीं मुलाक़ात दिसंबर 2018 में थी हुई।
हू पाण गूंदी जो समूह आहे। नज़रियाती तौरु जीएमिस्ट आहे। संदसि सिंधी अदब ऐं आलमी अदब जेको सिंधी में तर्जुमो थी चुको आहे जो बहितरीनु मुतालो आहे। हू हिकु बहितरीनु लेखक पिणु आहे। इन्हनि सभिनी शयुनि खां वधीक हू हिकु बहितरीनु इंसान ऐं वफ़ादार दोस्त आहे। घटि में घटि मुंहिंजे लाइ ही पहिरियों पढ़ियल ॻिढ़ियल माण्हू आहे जंहिंजी हल्के यारा में हर तरह जा दोस्त आहिनि। हींअर हू साल ॾेढ खां ग़ैर मुतशद्दिद जीएमिस्ट आहे। पर न कंहिं वक़्तु हिकु तरफ़ हू जीएमिस्ट मुल्ह हूंदो हो ऐं ॿिए तरफ़ आउं मुहाजिरनि सां गॾु सिंधी समाज में हिजरत करे आयल फ़िक्र रज़वी जे असरात में लथपथ तंग नज़र मुल्ला हुअसि। मूंखे हिते डॉक्टर गुलाम बर्क जीलानी साहिब पियो थो यादि अचे, जंहिं दो इस्लाम में लिखियो आहे त मुल्ला के मख़सूस मकतब फ़िक्र सां लॻापियल नाहे हूंदो। ही हिकु सिफ़त आहे जंहिंजो मतिलबु आहे कंहिं बि इल्मी, अदबी ऐं मज़हबी नज़रिए खे आख़िरी सचाई सम्झणु, मुख़ालिफ़ नज़रियनि खे ग़लति करार ॾियणु ऐं तनक़ीद खे बर्दाश्त न करणु। इहा सिफ़त जंहिं बि माण्हू में पैदा थींदी त हू मुल्ला बणिजी पवंदो। बहरहाल हाणे न हू नेशनलिस्ट मुल्लू रहियो आहे ऐं न वरी आउं रिज़वी पंडित। ॿई दुनिया जहान जे इल्म ऐं अदब खे पढ़ण जो इरादो रखूं था। माशूक़ ऐं सखी साहब फयाज़ जी शख़्सियत ऐं संदसि मुताला, बेबाकी ऐं इल्मियाती रविश खां बेहद मुतासिर थिया। अहिड़ी रीति फयाज़ बि हुननि ऐं सदन सब्ज़ चादर में मस्तूर फ़िक्री ऐं इल्मी तनव्वुअ खां बेहद महज़ूज़ थियो। फयाज़ असांखे अहिड़ो माहौल फ़राहम कयो जंहिं में कंहिं बि हद जी पासदारी न रखणी पवे। अहिड़े माहौल में ॻाल्हाइण जो पंहिंजो सुरूर आहे, जंहिं सां मन ते मौजूदु भार हल्को थी वञे थो। हीअ निशिस्त जेका 10 धारे शुरू थी हुई, सुबुह 5 बजे ताईं मुसलसल जारी रही, जंहिं दौरान जमालियात, इश्क, मज़हब, फ़लसफ़ो, जीएम सैयद ऐं ॿिया केतिरा ई मौज़ू ज़ेर बहस आया। हिन अकबर जे पैदाइश जे शहर में सियारे में फ़िक्री सुर विखेरण जो त पंहिंजो सुरूर आहे, पर जेकॾहिं ऊन्हारे जी चांडोकी राति में ॾखण जी थधी हीर जे झोंके में उमर जे क़िले ते फ़िक्र ऐं सुरूर जी रिहाण सजाइजे त उन जी चाशनी बयानु करण लाइ मुग़लिया घराणे जी बाज़ोक़ ज़ाइफ़ा ज़ैबुन्निसा वारी क़ादिर कलामी घुरिबल हूंदी। 2 कलाक पासो सिधो करण खां पोइ 9 बजे खां 11:30 ताईं ॿीहर मुख़्तलिफ़ शयूं ज़ेर बहस रहियूं। इन निशिस्त में सखी साहब हम बज़म कोन हुआ। 11:30 धारे मुहबत, फ़िक्र ऐं अदब जो हड़ ऐं 2 किताब सिंधू जी साञा ऐं जदीद सियासत जा नवरतन खणी फयाज़ खां मोकिलाए रवाना थियासीं।